अस्सलाम वालेकुम। गुलशन टकर तव्हां सां गॾु आहे। अॼु असांजो मौज़ू आहे अरूज़ी शाइरी जो वॾो शाइर ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई। ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई जो तालुक़ टालपुर दौर सां आहे। पाण 1808 में पैदा थिया ऐं 1855 में वफ़ात कयाऊं। ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई सिंधी ज़बान जो पहिरियों साहिब दीवान शाइर आहे। संदसि तालुक़ पुराणनि हालनि जे सावणी आखुंदनि मां हो ऐं हज़रत पीर साहब पागरे जो मुरीद ऐं ख़लीफ़ो हो। सिंधी गज़ल जी शाइरी में ख़लीफ़े गुल खे जेकॾहिं अहिड़ी सिन्फ़ शाइरी जो मौजूदु चइजे त कंहिं बि क़िस्म जो वधाउ न थींदो। अरूज़ी शाइरी जो रवाजु त गुल खां घणो अॻिते सिंधी ॿोली में पइजी चुको हो, पर हिन सिंधी गज़ल जी सिन्फ़ जो बुनियादु विधो ऐं गज़ल खे सिंधी मिज़ाज जे वेझो आणण जी कोशिशि कई। ख़लीफ़े गुल सिंधी शाइरी जे दुनिया में पहिरियों दीवान मुरतिब कयो ऐं सिंधी जो पहिरियों साहिब दीवान शाइर तस्लीम कयो वियो ऐं गज़ल में हिन ख़ालिस सिंधी क़दरनि खे पेश करण जी कोशिशि कई आहे ऐं गज़ल में फ़ारसियत जे बदिरां सिंधियत खे कमु आंदो आहे। सिंधी माहौल, सिंधी सक़ाफ़त ऐं सिंधी मिज़ाज खे गज़ल में समोहण जी हिकु वॾी कोशिशि कई आहे। ख़लीफ़े गुल सिंधी गज़ल जी शाइरी में केतिरा ई निज सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि ऐं केतिरनि ई वक़्तनि ते फ़ारसी लफ़्ज़नि, तरकीबनि ऐं मुहावरनि जे बदिरां ठेठ सिंधी मुहावरनि ऐं सिंधी लवाज़मनि खे इस्तेमालु करे सिंधी गज़ल जी रवायत जो बुनियादु विधो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मुताबिक़ ख़लीफ़े गुल पंहिंजी कोशिशि सां ॼण निज सिंधी गज़ल जो मुजस्समो तयारु कयो ऐं उन में साह विधो, मगर उहो गज़ल अञा ॿारड़ो हो ऐं पुण लिबास जे ज़ेबो ज़ीनत खां महरूम हो। ख़लीफ़े गुल जे गज़ल खे सिंधी अदब में नओं पथर सॾियो वञे थो। सिंध जे अदबी तारीख़ में जेकॾहिं हिन दौर खे जदीद इनक़लाबी दौर सॾिजे त वधाउ न थींदो। ख़लीफ़े गुल जे हम असरनि में को बि अहिड़ो शाइर नथो ॾिसिजे जंहिं हिन सिन्फ़ सुखनि में तिबे आज़माई कई हुजे। उहो ख़लीफ़ो गुल जो मुनफ़रद आवाज़ु हो, तंहिं करे रम्ज़ में यगाने हुजण सां गॾु हू असलूब में बि यगानो हो। ख़लीफ़े गुल गज़ल जी सिन्फ़ में हुस्न ऐं इश्क़ जे मौज़ूअनि खां सवाइ इस्तलाही ऐं इख़लाक़ी मज़मून बि कमांदा आहिनि, पर उन्हनि जी हैसियत सानवी रही आहे। संदसि घणनि गज़लनि में इश्क़ ऐं तसौफ़ जो मेलाप मौजूदु आहे, जंहिं करे गज़ल जो असली रूह क़ाइमु रहियो आहे। गोया गुल सिंधी गज़ल में कुशादा दामनी जी नई रवायत खे राइज करे छॾियो आहे। इस्लाही इख़लाक़ी मज़मूननि खे बि हिन गज़ल में आंदो आहे। गज़ल जी शाइरी में इश्क़ हिकु मोहरिक जज़्बो बणिजी साम्हूं अचे थो, तंहिं करे इश्क़ गज़ल जो बुनियादी शर्त ऐं अहम क़दुरु आहे, जंहिंजो ख़्यालु गुल हर मौक़े ऐं हर घड़ी ते रखियो आहे। ख़लीफ़े गुल गज़ल में निहायत इख़्तिसार सां पंहिंजे दाख़िली कैफ़ियत जो इज़हार कयो आहे। पंहिंजे अंदरि जो अहवालु अहिड़े नमूने शेर में पेश कयो आहे जो उहा तस्वीर हू बहू कारी जे अखियुनि आॾो अची वञे थी। गज़ल में दाख़िली किरदारु अहम ख़ुसूसियत रखे थो ऐं ख़ारिजी तजुर्बनि जी सानवी हैसियत आहे। ख़लीफ़े गुल लफ़्ज़नि जो इंतिख़ाब वॾे एहतियात सां कयो आहे, जंहिं करे संदसि कलाम में सफ़ाई ऐं सादगी आहे। गुल गज़ल में इश्क़ जे फ़लसफ़े जी दुरुस्त नमूने वज़ाहत कई आहे। जेकॾहिं चयो वञे त गुल इश्क़ खे फ़लसफ़ो बणाए पेश कयो आहे त मंझसि दर्द ऐं सोज़ जूं कैफ़ियतूं आहिनि जे सॼण खे सुञाणण में मदद कनि थियूं ऐं इश्क़ जे रमज़नि ऐं इसरारनि सां वाक़िफ़ियत कराइनि थियूं। ख़लीफ़े गुल गज़ल जो हक़ अदा कयो आहे। उहा हिकु हक़ीक़त आहे त गुल हिकु आलिम ऐं सूफ़ी शाइर हो, जंहिं करे संदसि कलाम में तसौफ़ जे बारीक़ियुनि जो ज़िक्र जा बजाए पखिड़ियो पियो आहे ऐं ख़लीफ़े गुल ते तसौफ़ जे सरशारी जो हिकु ॻूढ़ो रंग चढ़ियल थो ॾिसिजे। हिन पंहिंजे इलाइक़ई ॿोली जे रोज़मर्रा जे मुहावरनि जी मदद सां उन फ़लसफ़े खे नई टेक्निक में पेश कयो आहे। उन नमूने गुल सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जी वॾी ख़िदमत सर अंजाम ॾिनी आहे। ख़लीफ़े गुल गज़ल में तौहीद जे मौज़ू ते तिबे आज़माई कई आहे ऐं अहिड़े मज़मून खे भरपूर नमूने पेश कयो आहे। ख़लीफ़ो गुल निहायत बारीक़ बीनी सां वहदत जी नज़रिए जी मुख़्तसिर नमूने उपकार कई आहे। गुल जी शाइरी सिंधी शहरी अदब में हिकु जिद्दत आहे। गुल असांजी ॿोली में गज़ल जो ख़ालिक़ आहे। जीअं त हू फ़ारसी ॿोली जो आलिम हो, खेसि गज़ल जी रवायत ऐं रूह जी चङी तरह ॼाण हुई। तंहिं हूंदे बि हिन सिंधी गज़ल जे मिज़ाज खे सिंध जे हालतुनि मुताबिक़ बदिलाइण जी कोशिशि कई आहे।
हिन ॼाणी वाणी गज़ल जी शाइरी में नवां मौज़ू पैदा कया आहिनि ऐं सिंधी गज़ल खे वुसअत बख़्शी आहे। ख़लीफ़े गुल गज़ल में फ़ितरत निगारी जो दर्जो सानवी हैसियत रखे थो, पर ख़लीफ़े गुल उनखे बुनियादी ऐं असूली मुक़ाम बख़्शियो आहे। हिन फ़ितरत निगारी खे सिंधी गज़ल जो हिकु मौज़ू बणायो आहे। ख़लीफ़े गुल बि मौज़ूअ जे एतबार खां घणे क़दुरु शाह जे ततबे कयो आहे। दुनिया जे हर अदब खे ज़िंदगी जे बुनियादी क़दरनि, हुस्न, इंसाफ़ ऐं सचाई जो आइनादार थियणु घुरिजे। ख़लीफ़े गुल बि गज़ल जी शाइरी जे अहिड़नि बुनियादी क़दरनि ते तामीर कई आहे। गज़ल जी रवायत ऐं ख़ूबसूरती खे बरक़रार रखण लाइ गुल गज़ल जी रवायती ज़बान बि इस्तेमालु कई आहे। हिन सिंधी गज़ल में फ़ारसी लफ़्ज़नि ऐं तशबीहूं निहायत होशमंदी सां कमु आंदियूं आहिनि। उन सां गॾु सिंधी लफ़्ज़नि खे इस्तिलाही रंग ॾेई खेनि नयूं मानाऊं बख़्शियूं आहिनि। हिन सिपक फ़ारसी जे जाइ ते सिंधी गज़ल में सिपक सिंधी इस्तेमालु करण जी कोशिशि कई आहे। गुल जे गज़ल जो मिज़ाज आम तौरु मक़ामी ॾिसण में ईंदो, उहा ई संदसि वॾाई जी अलामत आहे।